जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां मेड़ भरिसां कचे वारे इलाइक़े ॻोठ इमाम बख़्श सोलंकी में चुल्ह जी चिणक मां बाहि 9 घरनि खे वकोड़े वई। घर में पियल अनाज, रोक रक़म, सोना ज़ेवर, न्याणियुनि जे ॾाज समेत ॿियो अलाह ताला सड़ी रुख थी। घर धड़ी मुतासिर खुले आसमान हेठि वार करण जी अपील। मेड़ लॻ ॻोठ नए ॻोठ भरिसां ॻोठ इमाम बख़्श सोलंकी में चुल्ह मां चिणक उथी जंहिंखे वाचूड़े जी हवा सबबु ॻोठ जे 9 घरनि खे वकोड़े वरिते, जंहिं सबबु ग़रीब बोरियत जे घर में पियल समूरो सामान सड़ी रुख थी वियो। जॾहिं त मुतासिर धुरियुनि ख़ुदा बख़्श सोलंकी जो चवणु हो त 25 मण कणिक रोक रक़म सड़ी वई, जॾहिं त शौकत सोलंकी जो 10 मण कणिक घर समूरो सामान सड़ी रुख थी वियो। कुर्बान सोलंकी जूं 10 बकरियूं घर जो 10 तला सड़ी वियो। वहीद सोलंकी ॿुधायो त रोक रक़म सोना ज़ेवर घर में ॿियो पियल समूरो सामान घर में खाइण जूं पियल अनाज बि सड़ी रुख थी वियो। जॾहिं त मुतासिर अली नवाज़ सोलंकी, मुनीर सोलंकी, हमीद सोलंकी, जावेद सोलंकी जा पिण घर सड़ी विया, जंहिं सबबु मुतासिर खुले आसमान हेठि अची विया। मुतासिरनि पारां वाइर करण जी घुर कई। इन्हनि चयो त सिंध हुकूमत आला इख़्तियारियूं वाइर कनि। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्ट अब्दुल वहीद मैसर, सोच टीवी न्यूज़ मेड़।